अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां तव्हांजो मेज़बान अली रज़ा मंगी अवां जारो हाज़िर आहियां। नाज़रीन, सिंध वाइस 7 तरफ़ां अवां समूरनि ॾिसंदड़नि खे ईद अल अज़हा जूं खोड़ सारियूं वाधायूं हुजनि। ईद ये ख़ुशी जो ॾिणु आहे, पर ही ख़ुशी जो ॾिणु इहो बि दर्सु ॾिए थो त असांखे सॼे मुआशिरे खे, पंहिंजे पाड़े वारनि खे, मुस्तहिक़ माण्हुनि खे गॾु खणी हलणु घुरिजे ऐं ईद जी ख़ुशियुनि में उन्हनि खे शामिलु ज़रूरु करणु घुरिजे। हू आमतौर ते चवंदा आहिनि त ईद ॿारनि जी हूंदी आहे, पर सभु माण्हू ईद मल्हाईंदा आहिनि। ईद ख़ुशीअ जो ॾींहुं आहे ऐं इन ख़ुशीअ जे ॾींहं ते जेकॾहिं असां पंहिंजे पाड़े में बुखायल पेट मारूड़नि खे विसारे छॾियूं था त इहा बि नाइंसाफ़ी आहे। जेकॾहिं असां वटि नवां कपिड़ा आहिनि ऐं पाड़े में हिकिड़ो ॿारु आहे, मासूम ॿारु आहे, उन वटि उहे उन ॾींहं ते बि पाइण जा कपिड़ा न आहिनि, त इहो बि हिकु सोचण जो मक़ामु आहे त उन जी ज़िमेवारी कंहिंजी आहे। ग़ुर्बत ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं, जेका असांजी सोसाइटीअ में अदम बर्दाश्त आहे, पाण उन ते ॻाल्हि कंदासीं। असां अॼु पंहिंजे स्टूडियो में दावत ॾिनी आहे, तमामु वॾा लेखक आहिनि, प्रोफेसर आहिनि, साईं जो तमामु वॾी कंट्रीब्यूशन आहे, प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहिबु। साईं अस्सलाम वालेकुम, तव्हांखे भलीकार चऊं था, ईद जी वाधायूं हुजनि। ऐं उन सां गॾोगॾु असांजा आर्कियोलॉजिस्ट आहिनि, प्रोफेसर आहिनि, साईं जी बि तमामु वॾी कंट्रीब्यूशन आहे सिंध जे तारीख़ सहेड़ण में, सिंध जी जेके नवादरात आहिनि उन्हनि खे सहेड़ण में, उन्हनि खे साम्हूं आणण में साईं जो बि तमामु वॾो किरदारु आहे। साईं अल्ताफ़ वसीम साहिबु, तव्हांखे बि भलीकार चऊं था, वॾी महिरबानी साईं, लख कुर्ब। साईं, अॼु ईद जो पहिरियों ॾींहुं आहे। ईद कीअं मल्हाईंदा आहियो? मतिलबु ईद जो ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। आमतौर ते जीअं पंहिंजे इंट्रो में बि ॻाल्हि कई त ईद ॿारनि जो हिकिड़ो ॾींहुं थिए थो ऐं ॿारनि जे लाइ ईद हूंदी आहे, पर असां सभु मल्हाईंदा आहियूं। ईद कीअं मल्हाईंदा आहियो? तव्हांजी वॾी महिरबानी, ॾाढो सुठो सुवालु कयो आहे तव्हां। ऐं असांखे तव्हां पुराणियूं यादुनि में वठी विया आहियो पुठियां। त साईं वेठो आहे ऐं नंढा असांजो शहर दादू, उते रहंदा हुआसीं। त घरनि में असां वटि गिटी हुई वॾी, हुन में मशहूरु माण्हू ॿियो साईं ताज सहराई, उहो असां गॾु रहंदो, असां घर गॾु आहे। सो मुंहिंजो वालिद साहिबु वकील हो। पोइ गॾु उहो जेको ईद खां हिकिड़ो ॾींहुं ख़ुशियूं, ऐं जेकॾहिं फटाकनि वारी ईद आहे त फटाका गॾु कबा, नंढा हूंदा हुआसीं। न त ॿिए ॾींहुं नवां कपिड़ा जेके ठाराइबा, उहे वरी जेको आहे वालिद साहिबु खां दर्जे खां भाउर पाण, ऐं ॿिए ॾींहुं सुबुह तयारी, सुबुह सवेल उथबो, अमड़ तयारु कंदी, कपिड़ा मटबा, भेणूं, ऐं वरी नाश्तो करे सयूं, जीअं असां वटि रवाजु थींदो आहे। सही ॻाल्हि आहे। ऐं पोइ हिकिड़ियूं त हथ वारियूं सयूं हूंदियूं आहिनि, हथ वारियूं खारनि ते ठहंदियूं हुयूं। हथ वारियूं असांखे वधीक वणंदियूं साईं, थोरियूं। सही। पोइ उतां वरी चढ़ी वरी ईदगाह वञिबो मस्जिद में, ऐं उते ईद नमाज़ पढ़बी, नवां कपिड़ा पाए वञिबा, सिंधी टोपी वरी जेका असां नई ख़रीद कबी, उहा पाइबी। वरी मंझंदि जो घर मोटबो, वरी आड़े पाड़े में वालिदेन सां गॾु वञिबो, मिट माइट, या कॾहिं असां नंढो ॻोठु कुरैशियुनि जो सेवण तालुके में बख़्तियारपुर, उते वञी साईं, उते ॻोठनि में सभिनी ॻोठनि सां मिलबो माण्हुनि सां। ऐं शाम जो वरी दोस्त यार या ओड़े पाड़े जा वरी अमड़ असांजी वरी या नानी या ॾाॾी, पोइ सभु गॾु हूंदा हुआसीं। त उहो चांवर दॿा हुआ या मिठाई हूंदी, उहा आड़े पाड़े में वरी विराइबी, या ग़रीब ईंदा हुनखे ख़र्ची ॾिबी। हिकिड़ो मां सम्झो कुदरत जो कानून आहे, अलाह ताला चए थो हाणे माण्हू वीचारा ग़रीब आहिनि, ऐं जेको ॾियण जे आहिनि पंहिंजे सूरत हाल में या छा, त उहो अहिड़े नमूने सां पोइ उहो ॾींहुं नमाज़ में, चङियुनि ॻाल्हियुनि में, खाइण में गुज़रियो वञे। ऐं वरी ॿिए ॾींहुं टे ॾींहुं अहिड़े नमूने सां माना सुठो ओड़े पाड़े में। सो इहो माना हिकिड़ो ज़मानो सुठो हो, ॾाढो बहितरीनु वक़्तु हो, ऐं माण्हुनि में प्यारु मोहबत हो। सो अहिड़े नमूने सां गुज़ारींदा हुआसीं। सही सही। साईं अल्ताफ़ साहिबु, तव्हां कीअं ईद गुज़ारींदा हो? यकीनी तौर ते नंढपण में त सभु, जीअं साईं कुरैशी साहिबु चयो, त तव्हांजी जनम भूमि में ईद गुज़रंदी आहे, किथे गुज़ारींदा आहियो ईद? ज़िंदगी जो वॾो वरसो ईदूं त असां पंहिंजे ॻोठ राणीपुर में ई कयूं आहिनि, ऐं राणीपुर जो हिकिड़ो वॾो तारीख़ी ऐं रूहानी पस मंज़र आहे दरगाहनि जे हवाले सां। सही। त उते जेके असां ईदूं कयूं, उहे इंतिहाई रवायती क़िस्म जूं ईदूं अॼु बि थियनि थियूं। गौसिया दरगाह राणीपुर में आहे, बगदादी साईं अब्दुल कादिर जीलानी जे ख़ानदान मां। त उते परे परे खां ईद नमाज़ पढ़णु परे परे खां क़िदतमंद ईंदा आहिनि, अॼु बि अचनि था, अॻे बि असांजा नंढा हूंदा हुआसीं
तोड़े जो हे सहूलतूं कोन हुयूं मोटरुनि जूं कारुनि जूं, माण्हू उठनि ते घोड़नि ते टांगनि ते परे परे खां ईंदा हुआ। ऐं असांजा पीर साहिब जेके गादी नशीन हुआ, जिन जे वॾी ईदगाह अॼु बि उहा वॾे में वॾी ईदगाह राणीपुर जी, त तेसि ताईं मतिलबु ईद निमाज़ जो टाइम हुन देरि करे रखिया त जीअं उत्तर ऐं ॾखण वारियूं ॿई जेके रेलूं सुबुह वारियूं आहिनि उहे अचनि त जीअं माण्हू उन मां बि लहनि। ऐं 10 बजे खां अॻु में असां वटि निमाज़ न थींदी, अॼु बि ईअं आहे, अच्छा छाकाणि त अक़ीदतमंद परे परे खां अचनि था पिया। मतिलबु कोशिशि कंदा त मतिलबु हुन में ज़वाल में न थिए, पर 10 जे अंदरि अंदरि त माण्हू इंतज़ारु कंदा। ऐं पेर पाइण जी ईदगाह में जाइ न हूंदी। ऐं असां वटि राणीपुर में अॼु बि गादी नशीन खे मुरीद जेके आहिनि, सिंध में काफ़ी जायुनि ते असांजूं हिकिड़ियूं ट्रेडिशनल ईदूं आहिनि, जीअं ठटे में आहिनि शिराज़ी सादात आहिनि, घोड़नि जो जुलूस निकिरे थो, ॿियनि जायुनि ते ज़ियारतूं कराइनि था मुर्शिद या ॿियूं तबरकात वग़ैरह, उहो हिकिड़ो आहे। त राणीपुर जी दरगाह में वरी गादी नशीन खे माफ़ो या हिकिड़ी डोली मुरीद सिंगारींदा आहिनि, उन में साईं खे विहारे वरी उहो सवें जे तइदाद में मुरीद दरगाह ते ईंदा आहिनि ऐं उते इज्तिमाही दुआ थींदी आहे। उन खां पोइ माण्हू वरी नगर न्याज़ करे हेॾे होॾे पंहिंजे घरनि में वेंदा आहिनि। त इहा हिकिड़ी अहिड़ी ट्रेडिशनल ईद हुई जंहिंमें मौसीक़ी बि हुई, मौलूद बि हुया, सूफ़ियानो राग बि हुयो, मुर्शिदनि जे लाइ नारा बि हुया। उहा हिकिड़ी टिपिकल ईद आहे, अॼु बि ईअं ई आहे, उहो रंग आहे ऐं उहो क़ाइमु रहे थो। छो इहो असांजो मज़हबी त्योहार न, पर हिकिड़ो सकाफ़ती त्योहार जी हैसियत बि असांजी राणीपुर जी ईद सकाफ़ती त्योहार बि थी वियो आहे। उन खां पोइ वरी जेको ॿारनि जी ईद त पंहिंजी जाइ ते आहे, ईद त वालदेन कराईंदा आहिनि न ॿारनि खे। वालदेन जेकॾहिं पाण भरिया आहिनि, जेकॾहिं उन्हनि जो पंहिंजो को गुज़र सफ़र सुठो आहे त पोइ यकीननि पंहिंजा ॿारनि जी तयारी ईद जी बि ओड़ी थींदी। ऐं अॼु बि तव्हां ॾिसूं था ॿहिराड़ीअ में, पुराणे ज़माने में त साईं इहो हो त हीउ कपिड़ो एतिरो आम कोन हो जेतिरो हाणे मिले थो। राशन कार्ड ते कपिड़ो मिलंदो हो। राशन कार्ड अहिड़ा ज़माना बि हुआ जो कपिड़े जी माप हूंदी, 5 मीटर 7 मीटर फी घर कपिड़ो मिलंदो हो। उन ज़माने में माण्हुनि जूं ईदूं कहिड़ियूं थींदियूं हूंदियूं। पुटु जेकॾहिं हिकिड़े महीने में कमीज़ थो ठहिराए त ॿिए महीने में पीउ उन ताके मां पंहिंजा कप मतिलबु वठी अची पुट जो जोड़ो पूरो कंदो। इहो ज़मानो असां ॾिठो आहे शुरूआती। हीअ त पोइ हाणे टेक्सटाइल मिलियूं, शुक्र आहे ख़ैरपुर रियासत में हुयासीं त ख़ैरपुर में 3 टेक्सटाइल मिलियूं खुलियूं, त असां ख़ैरपुराई घटि में घटि कपिड़े वारे हिसाब सां पोइ ख़ुदि कफ़ील थी विया। कोई मतिलबी ख़ुशियूं कोन हो। हाणे जेके मतिलबी ख़ुशियूं आहिनि न, मुबारकबाद ॾियण था वञूं, वरी वञी था केक कटियूं, वरी हे था कयूं हो था कयूं, ख़ालिसतन हिकिड़ी रवायतूं बि हुयूं, मोहबतूं बि हुयूं ऐं अनकंडीशनल मोहबत हुई। कोई कंहिंजे घर साईं जीअं ॿुधायो न त वेंदा हुआसीं ओड़े पाड़े ॻोठ में, इहा अनकंडीशनल मोहबत हुई। इन में इहो कोन हो त कंहिं वॾे माण्हूअ जे घर था वञनि या कंहिं दर ते था वञनि या को हुनखे प्लाट परमिट जी ज़रूरत आहे या सुभाणे का नौकिरी जी दरख़्वास्त आहे, इहो सिलसिलो ई कोन हो। सही गैर रवायत मतिलबु गैर मशरूत मोहबतूं। हाणे असां ॾिसूं था वॾनि माण्हुनि जे दरनि ते पीउ आहे, पर हुनजे पस मंज़र में उहा मोहबत त कान्हे, उहा हिकिड़ी कान का लालच आहे, को लोभ आहे जेको मुबारकबाद सही सही बिल्कुलु सही था चओ, बिल्कुलु सही था चओ। अच्छा सर, ईद या अहिड़ा जेके बि ॾींहं आहिनि हाणे ॼण त उहे बसि अलामती तौर ते थी विया आहिनि। बाक़ी जेको उन्हनि जो पुठियां मक़सदु आहे, कंहिंजी मदद कजे, कंहिंसां गॾिजी हलिजे, ईसार हुजे, हिकु अहसासु हुजे, उहो ॼण त घटिजी वियो आहे। ऐं हिकिड़ो आम तौर ते जुमिलो ॿुधंदा आहियूं असां त 50 साल पहिरियां माहौल ॿियो हो, माण्हुनि में मोहबत हुई, अॼु उहा न आहे। उहो छाजे करे न आहे? छा अहिड़ा छा थियो जो इहे सभु शयूं ख़तमु? मूं अॻु में तव्हांखे ॿुधायो, तव्हां सही चयो, या साईं बि इहो अॻे त मोहबतूं हुयूं न साईं। मां हिकिड़ो पंहिंजे ॻोठ में मिसाल थो ॾियांव त ॻोठ नंढड़ो हीअं चौधारी माना साईं हुयो, चौधारी घिटुनि में घर ठहियल आहे, नाना ॾाॾा चाचा मामा नानियूं सॼो कौल माना। पोइ उन में असां, मां, मुंहिंजो वालिद साहब, मुंहिंजो नानो, नाने जो भाउ, मुंहिंजो भाउ, 10 15 20 माण्हू निकिरी सभिनी घरनि में वेंदासीं। सभिनी घर में शरबत जो डुक या बिस्किट या मिठाई। वरी जेके रहिजी आहे वरी उहे ॿियो फेरो ॾेई वरी सभु जीअं साईं तव्हां मां यादि कयां, मां लिखां पियो पंहिंजूं यादूं हुन में इहे शयूं, त मूंखे ॾाढो हिकिड़ो अजीब इहो लॻे थो। ऐं तंहिं ज़माने में साईं इंसान में हाणे उहा शइ ॼण अॻु इंसान में हिकिड़ो अख़लाक हो ऐं पंहिंजाइप हुई ऐं अशराफ़त हुई। असांजा वॾा, मुंहिंजो नानो डिप्टी इहो डायरेक्टर हो एजुकेशन साईं अलामत दाऊदपुर साहिब जे अंडर इंस्पेक्टर हो।
छा त इहे अलाम दाऊद साहब असां ॾिठो वाह। नानक, इहे दया वारा माण्हू हूंदा न साईं, वाह इन्हनि जे घर में वञी सभिनि सां मिलण, दुआऊं करण, वाह शाम जो ओताक ते वेहण, जी सर ग़रीब गुरबो आयो त वाह उन ग़रीब खे जेको आहे सो जीअं अॻु में बि वाह ॿुधायो ॾियण, देगियूं लहंदियूं, मालियूं कराइण, वाह त उहो एॾो हिकिड़ो फज़ीलत भरियो वाह माहौल आस्ते आस्ते ख़तमु थी वियो हम्म, माहौल। साईं माण्हुनि में लालच अची वई, वाह माण्हुनि में पैसे जी घुर अची वई, माण्हू हाणे उहा ॼण शइ न रही आहे। ॿी ॻाल्हि त गुरबत बि वधी आहे साईं। हा असां पिए चाहियूं त जीअं हुकूमत आहे, मिसाल हुकूमत ईद जे मौक़े ते हिकु नयूं शयूं पैदा करे, जो ग़रीबनि लाइ को सुठो रोज़गार हुजे, वरी कुझु मिले, वेचारियूं औरतूं आहिनि, हाणे चङनि घरनि जूं औरतूं मायूं वेचारियूं घरनि में सफ़ाई करे रोज़गार करे कमाई थियूं, त ग़रीब आहिनि माण्हू, गुरबत वधी आहे न। त हाणे या यूनिवर्सिटी आहे, तव्हां उस्ताद पढ़िया आहियो, साईं यूनिवर्सिटी में रहियो, मां यूनिवर्सिटी में, असां ॾिसूं था त असांखे केतिरो अफ़सोस थो थिए त उहा शइ ॼण ख़तमु थी वई आहे, निकिरी वई आहे, न त अॻे इहो न हो ईअं, ऐं तमामु ख़ुशीअ सां वक़्तु गुज़रंदो हो, ऐं हाणे उहो माण्हू गुरबत वधी वई आहे। हाणे ईद अचे थी त माण्हू छा जेको आहे सो ईद ते करे, तब्दीलियूं जो जेसिताईं तालुक आहे, हा साईं पंहिंजे उहो पस मंज़र सॼो बयानु कयो जेको ॾिठो अखियुनि सां, हा जंहिंमें असां साईं वारनि जी मतिलबु गिरोनप जेका सॼी थी। हाणे वरी जॾहिं ॾिसूं था हाणे कुर्बानी वारी ईंदा पाण वेठा आहियूं हिसाब सां, त हाणे कल्चर डिफरेंट थी वियो आहे। अॻे ज़माने में इहो त को पहरू, को छेलो, को मिसाल को ढोर ढगो उज़ाई कबी, त पंहिंजे घर जे लाइ थोरो रखबो, न त पाड़े ओड़े में ग़रीब गुरबे में मुस्तहक में विरहाइबो, घणो विरहाइबो। हाणे फ्रीज़र पंहिंजा अच्छा ईअं बि थिए थो, लोड शेडिंग आहे, पोइ वरी असां ईअं बि ॾिठो आहे, तव्हां ॾिठो हूंदो त उहे वरी उछलाइनि बि था माण्हू, ख़राब थी थो वञे त ज़ाया थिए थो, बिल्कुलु सही, पर उहो वक़्त ते उहो उन्हनि माण्हुनि खे ॿियो जेको कल्चर आहे ईअं न थियणु खपे। असां तव्हांजे फोरम ते बि इहा शइ पब्लिकली बि आहे, हिकिड़ो आइडिया शेयर था कयूं पिया, त हीउ जेको असां जेको जानवरनि जो जुलूस था कढूं न, भई 3 लख 4 लख जो तव्हां वठी आयो ढगो वठी आयो, ॾाढा हार सिंगार कराए उनखे घिटियुनि में तव्हां घुमाईंदा था वठो, ग़रीब जे अहसास महरूम में की तव्हां कहिड़ो वधीक वरी उहो प्रोमोट था कयो पिया, हू बि ॾिसो त यार, ऐं असां अहिड़े तरीक़े सां था उनखे साईं घुमायूं, जुलूस जलसा, उनखे सिंगार, ॼण हीअ 4 व्हील ड्राइव आहे गाॾी जेका जन्नत में सिधो सो इहो असांखे ढगो खणी वेंदो, तंहिंजे करे वधीक बाबा अलाह थो चए न हिन जो गोश्त थो मां वटि पहुचे, न जो खून थो पहुचे, तव्हांजा नियतूं ऐं तव्हांजा एमाल मां वटि पहुचनि था, त असां उन शइ खे कहिड़े पासे ते खणी विया आहियूं, हिकिड़ो कल्चर ई डिफरेंट आहे। ऐं माण्हू हाणे त सही, अॻु में असांखे यादि आहे असां उज़ायूं कयूं आहिनि, ऐं पंहिंजनि ॻोठाणे माहौल जा माण्हू आहियूं, असां कसाई को पैसा कोन वठंदो, ॾिनोसीं जेकॾहिं गोश्त जो वंड त बिस्मिल्लाह, मुंडी पावा खणी वेंदो, प्रोफेशन आहे, मज़दूरी थी वई आहे, 5000 रुपया छेले को आणी थी वई आहे, 10,000 हींअर मां नोटिस पढ़े पियो अचां, सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। जीअं साईं बि ॻाल्हि कई असीम साहब, त असां वटि जुलूस कढियो थो वञे जानवरनि जो, ढोरनि जो, ऐं नबी साईं त इहो बि चयो आहे त जेकॾहिं कंहिं जानवर खे ज़िबा करणो आहे त उनजे साम्हूं छुरी बि तिखी न कयो। हा बिल्कुलु, इहो हिकिड़ो पुराणो हिकिड़ो मिसाल ॾिनो वेंदो आहे त को असां बि हुयो जेको उनजे साम्हूं छुरी तिखी करे पियो, उनखे सॾु करे पुछूं त तूं इनखे कुहण खां पहिरियां केतिरा भेरा मारींदे, त असां वटि ॾेखाव जो जेको रुझान आहे उहो वधी वियो आहे। उहो आम ॾींहं हुजनि या वरी जेके ख़ासि तौर ते ईदुनि वारा ॾींहं थियनि था, या जेके मज़हबी ॾिण थियनि था, ख़ुशियुनि जा ॾिण थियनि था, इन्हनि ते बि ॾेखाव वधी वियो आहे। इन सां समाजी तौर ते, ज़हनी तौर ते कहिड़ा असर पवंदा? साईं उहो थियनि था न, माण्हू उहे जेके नंढा ॿार आहिनि, मिसाल हाणे असांजे कॉलोनी में या असां वटि ढग आहे या बकरा माण्हू ॿधनि था, ॿार कंदा असां ॾिसी अचूं वञी, ऐं ॿार वरी ख़ासि करे जॾहिं उज़ई थिए थी सुबुह जो या 3 ॾींहं थिए थी, त ॿार उते वञी ॾिसनि कनि था, ऐं कंदा इहो ॾेखाव करिणो न आहे उसूलनि। बिल्कुलु, तव्हां एतबार कंदव, सऊदी अरब में मां 2-3 दफ़ा उमिरो करे आहियो आहियां, हज करे आहियो आहियां, ऐं तव्हां सभु विया हूंदव, त असां खां जेको उज़ई जा उहे पैसा वठंदो जेको कफ़ील साईं, उहो जानवर ॾेखारींदो न हो, असांजे नाले ते असांखे चवंदो पढ़ी छॾियो, तव्हां जेका दुआ आहे उहा पढ़ी, उते वञी कफ़ील उहो करे ऐं ॿुधाईंदो बाबा तुंहिंजे नाले जी उज़ई थी वई,
ऐं तूं हणंदो आहे तूं तूं अॼु ई कपिड़ा मट तूं वञ। पोइ ख़बर पई त इहो जेको ढगो हो इहो गोश्त इहो कंहिं ग़रीब मुल्क अफ्रीका में ॾियरे जी हा। पियो ॿियनि सां गॾु। केॾो साईं हा। फ़र्क़ु आहे। हिते बि असां वटि हिते बि ईंदो रहियो असां वटि हिते अफ़गान वार जे दौरान हिते बि ईंदो हा, रहियो, हिते सऊदी ईंदो। अरब वारा मोकिलींदा। हिते असां ॾेखाव घणो आहे ऐं ॾेखाव जो त गुनाह आहे। अलाह हा, ताला कोन थो चए तव्हां ॾेखाव कयो जेको आहे। सही त मूंखे पाण ॾाढो हिकिड़ो अफ़सोस थींदो आहे त पोइ असां त कोशिशि करे ईअं कंदा आहियूं या हाणे साईं केरु आहिनि एधी वारा या ॿिया विरहाए सैलाबी आहिनि उन्हनि खे ॾेई छॾींदा आहिनि बाबा हाणे तव्हां वञी कयो सही ॾेखाव हा। न थिए। सो इहो देखो असां थियणु घुरिजे। असां तमामु घणो थी वियो आहे असांजे पाकिस्तान में थोरे हिंदुस्तान में ऐं ॿियनि अहिड़नि मुल्कनि में जेको आहे सो उन खां थोरो बचाव करणो आहे। साईं वारनि जी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदे ही जेका ॾेखाव वारी जी साईं ॻाल्हि कई त इन में अहसास महरूमी पैदा थो थिए। हिकिड़ो वीचारो जेको ग़रीब साहिब इंसाफ़ न आहे उन्हनि जी पंहिंजूं हसरतूं आहिनि ऐं साहिल बणिजी कंहिंजे दर ते जे करे वञे थो त भई गोश्त जे लाइ बीठो आहे या तलब कयूं गोश्त बसि अजीब मंज़र बि ॾिठा आहिनि। सही पोइ उन पस मंज़र में साईं लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत ज़हन में अची वियो, उमिरि जा तोमुल ईद साम्हूं सूअ वरिती सुमरा। वाह वाह हा, वाह साईं उमिरि जा तोमुल ईद सुमरा साम्हूं सूअ वरिती सुमरा वई वीचारनि विसरी ख़ुशी ख़रीद है वई वीचारनि गुरबतुनि जो एहसास महरूमी जो नक्शो चिटींदे बिठाई थी त वई वीचारनि विसरी ख़ुशी ख़रीद सिकण क्या शहीद मारू मुल्क मली सिक जेका आहे न उहे जेको हिकिड़ी तलब आहे घुर्ज आहे उन मारू मुल्क मली जे शहीद करे छॾिया उन्हनि जो उहा ज़िंदगी न बची सम्झो त उहो क़ुर्बान थी विया आहिनि। त इहा जेका अहसास महरूमी आहे न साईं इहा क़ौमुनि मां तॾहिं निकिरंदी जॾहिं असां इन ॾेखाव वारे सॼे मंज़रनामे खे सोसाइटी में मिली जुली असां हिनखे असां साईं जी चयो सऊदी अरब तरक़ी याफ़्ता जेके यूरोपियन कंट्रीज़ आहिनि कैनेडा मुंहिंजी न्याणी मूंखे ॿुधाए पई कैनेडा में कुर्बानी ईअं थिए थी त रत जी बि ख़बर न पवंदी आहे असांखे कहिड़े तरीक़े सां रत ॿियो असां वटि 15 ॾींहंनि ताईं त उहो हवा में उहो गदलाइण रहे थी सफ़ाई कान्हे रुॻो इंतिज़ामिया खे न पर आम तौर ते हर माण्हू अच्छा सर जीअं पाण ॻाल्हि कईसीं लालच वधी वई आहे ॾेखाव वधी वियो आहे छा इन जे पुठियां इल्म जो घटि हुजणु आहे किताब न पढ़णु इल्मु हासिल न करणु ॿिए हिकु पासे त डिग्रियूं ऐं तालीम तमामु वधी आहे छाकाणि त अॻे त ॿुधंदा हुआसीं त कोई हिकु अधु माण्हू हूंदो जेको अलीगढ़ मां पढ़ंदो को किथां पढ़ंदो हाणे त हर शहर में यूनिवर्सिटियूं आहिनि इल्मु ज़माने में ॾेखा हो ई कोन असां ख़ुदि असांजा वॾा मौलवी आहे हाजी आहे असां कॾहिं न ॾिठो सही इहो जेको आहे सो त ॾेखाव थिए या छा कजे हाणे उहो तमामु घणो जेको आहे सो वधी वियो आहे ॾेखाव सॼो थिए थो वॾनि शहरनि में अॻे ईअं हूंदो त साईं ॾिसो न दर्स ॾींदा हुआ असांखे ॿार हुआसीं नंढा त असांखे नाना ॾाढा दर्स ॾींदा बाबा हीउ हिन जो ईअं अथव असुल मसल हुई आहे मक़सद इहा तव्हां हूंदो बिल्कुलु त हाणे असां जेको आहे सो ॿियो छा आहे त असांखे असांजे दौर में सबक़ अहिड़ा हूंदा हुआ पढ़ाई में पढ़ंदा हुआसीं या हाई स्कूल ऐं मिडल में त असांखे इहो ॿुधायो वेंदो हाणे उहा शइ कान्हे का हाणे माण्हुनि खे जेकी वणे सो पर ॿियो सरकार जो को किरदारु कोन्हे सरकार जो को रोल आहे ई कोन का उहा माण्हुनि खे ॿुधाए अख़बार में मज़मून लिखजनि ईअं कर ॿारनि खे बाबा ईअं न कयो हीउ मक़सदु हिन जो ई अथव असां वटि साईं जंहिं सोसाइटी में निसाबी किताब जेके आहिनि उहे ई रिव्यू न थींदा हुजनि उहो ई त मां चवां उन सोसाइटी में इन क़िस्म जी उमेद इहो ई चवां थो न त इन करे असांखे नुक़सानु थो पए ॾाढो सख़्तु ऐं असांजो ॿार साईं ॾिसो असां लिटरेसी रेट घणी आहे तव्हां साईं प्रोफेसर आहे अदीब तव्हां घरवारी तव्हां उस्ताद 30-40 सैकड़ो रुॻो आहे लिटरेसी रेट साईं 70-80 सैकड़ो लिटरेसी कोन्हे ख़वानगी माण्हू पढ़े छा इहो असांजो पंहिंजो ॾोह आहे असांजी जेका सिलेबस आहे न उहा ॾाढी कमज़ोर सिलेबस आहे ऐं मां हर फॉर्म ते इहा ॻाल्हि एज़ अ टीचर एज़ अ एकेडमिशन एज़ अ राइटर इहा ॻाल्हि मां फ्लोट कंदो थो अचां जीअं तव्हां बि ॻाल्हि कई न सिलेबस रिवाइज़ ई नथी थिए हाणे असां भई इस्लामियात जो सबक़ु पढ़े थो ॿारु इस्लामियात सब्जेक्ट आहे भई कुर्बानी ईद जो सबक़ु नथो हुन में एड थी सघे छा हुन में हुनजा पूरा अहकामात वग़ैरह अहवाल सॼा ॿुधाए सघजनि था न त ॿार नंढे लाइ असां
ये पहाड़ा खोड़ा जेके आहिनि 20 जा खोड़ा बि असांखे यादि हुआ। हा सही। साईं अञा ताईं यादि अथव हाणे हाणे सही। हाणे सही थो असांखे ॿुधायो। मोबाइल जो नंबर यादि नथो बीहे सही। फोन नंबर वॾा थियूं त 8 डिजिट जो नंबर न त तॾहिं 20 जा खोड़ा हा त ॿार खे जेका नंढी अवस्था में जेका शइ तव्हां तालीम ॾियो था न हा उहा सॼी ज़िंदगी हुन खां नथी विसरे। कोर्स आम ॿियो ज़िंदगी वरी सां छा लाॻापियल डिजिटलाइज़ थियण सां नुक़सान थियो आहे? न साईं डिजिटलाइज़ेशन में तव्हां मेमोरी न लॉस या स्क्रीन टाइम वधियो आहे उनजे करे लॉसिस थिया आहिनि? हा छा थियो आहे? उनखे डिजिटलाइज़ेशन त सुठो हिकिड़ो अमल आहे। इहो सुठो पूरी आहे। दुनिया में डिजिटलाइज़ेशन थिए पई। ॿियो साईं छा आहे त असां वटि तालीम घटि आहे हम्म, ऐं माण्हू पढ़नि कोन था, नौजवान ध्यानु कोन थो ॾिए, उस्ताद पढ़ाए कोन थो, उस्ताद कोन थो, माइट बि ध्यानु कोन थो ॾिए। हिकिड़ो त असांजे मुल्क में जेको वॾो ऑफिसर आहे उहो माल जे पुठियां आहे, रिश्वत त कान्हे, तालीम जो हुन ध्यानु कोन्हे। जेसिताईं पाण न कंदासूं इहो माइट उस्ताद ख़ासि तौर ते असां पंहिंजे दौरे उस्ताद ॾिसूं था, ताईं ॾिसूं छा उस्ताद आहे। पाण जेकॾहिं 10 साल 15 साल पहिरियां पोइते वञूं था असां त किताब पढ़ण जो रुझान हा वधीक साईं, हुयो। अॼु बिल्कुलु। किताब नथा पढ़ूं। उज़ुर इहो ॿुधायो वेंदो आहे त गुरबत घणी आहे, किताब वठूं कीअं, लाइब्रेरी जो कल्चर जेको आहे उहो ख़तमु थी वियो आहे। लाइब्रेरी जी फंडिंग त हूंदी आहे कल्चर डिपार्टमेंट ऐं मुख़्तलिफ़ इदारनि वटां, पर उहे लाइब्रेरियूं या त नज़र कोन ईंदियूं आहिनि या वरी गैर फ़ाल हूंदियूं आहिनि त उहे ॼण त उहो उन्हनि शागिर्दनि जे लाइ बि उहे हा लाभाइती कोन थियूं साबित थियनि। साईं मां हिन में अर्ज़ु कयां त पाकिस्तान ठहियो तंहिं वक़्तु हिंदुस्तान हो गॾियल मुल्क हो त उन में ठीकु ठाक लिटरेसी रेट असांजा वॾा बि पढ़ंदा हुआ ऐं आस्ते आस्ते लिटरेसी रेट जेका ख़वानगी आहे साईं उस्ताद आहे तव्हां बि मथे चढ़े बदिरां 70 जे 75 80 ॾहाके खां पोइ घटिजणु शुरू थी। पहिरीं न हो साईं या कुझु बहितर हो, 80 जे ॾहाके खां पोइ घटिजणु इहा शुरू थी। अॼु जीअं मूं तव्हांखे ॿुधायो सवेल तव्हां एतबार कयो त इहा वञी 55-60 सैकड़ो थी। पोइ इहा मां थो चवां जेका मूं सरकारी फिगर ॾिठो 50 सैकड़ो में बि 50 यूनिवर्सिटी ग्रेजुएट न हूंदा, न हूंदा, स्कूल जा हूंदा मैट्रिकुलेट या इंटरमीडिएट, यूनिवर्सिटी 45 सैकड़ो 50 सैकड़ो इन में हाणे मां दुनिया जा इलाही दौरा कया आहिनि साईं, तक़रीबन सॼी दुनिया खे अधु दुनिया ते ॾिसी चुको आहियां। ग्रेट। तव्हां साईं मां हवाई सेंटर समुंड जे विच में अमेरिका में उते हिकिड़ी स्टडी मिली, उहा कईसूं। मलेशिया जे बारे में असांखे हिकिड़ो केस स्टडी ॾिनऊं। सो महातिर मोहम्मद साईं तॾहिं हुयो हुते शुरू वारा ॾींहं, हू जो आयो ॾिठईं त हिते लिटरेसी रेट त 20-25 सैकड़ो आहे, चई मुल्क कीअं तरक़ी कंदो। साईं हुन बाक़ाइदे सभु पैसा चई ॿी का डेवलपमेंट कोन थी। मां नई तो ॻाल्हि चई नौजवान खे ख़बर पए, तव्हांखे ख़बर उहा ख़तमु करे हुन लिटरेसीअ ते पैसा इन्वेस्टमेंट कई, मायूं मर्द। ऐं ॿियो छा आहे, मलेशिया इंडोनेशिया नंढा नंढा ॿेट अथव, इहे ख़बर पाणीअ ॿेड़ियूं लांचूं हलनि थियूं हुननि में। पोइ हिन साईं के हज़ारे माण्हू भर्ती कया, भर्ती करे पाण सुपरविजन कयईं, ॿिया उस्ताद रखियईं। चई बाबा मूंखे 3 सालनि में 100 सैकड़ो लिटरेसी रेट खपे। साईं जेको हिन टारगेट तय कयो हुन, टारगेट तय कयईं, बिल्कुलु ख़र्च कयईं, टारगेट्स मुक़रर कयईं। 3 सालनि में 75 सैकड़ो लिटरेसी रेट। वाह, वॾी ॻाल्हि। 20% 20 मां 5 वॾी कामयाबी आहे। साईं वारे हिन सिलसिले में वरी मां थोरो पोइ हिते तारीख़ में वञा, सिंध जी तारीख़। हा, मां रियासत ख़ैरपुर जो, मुंहिंजी पैदाइश रियासत ख़ैरपुर में थी, जो पाकिस्तान में रियासत ख़ैरपुर 1955 में शामिल थी आहे। असां हिकिड़ी वेलफेयर स्टेट हुआसीं ख़ैरपुर वारा। असां वटि एडुकेशन हेल्थ फ्री, एडुकेशन हेल्थ असां वटि फ्री। असां वटि नाज़ हाई स्कूल अलॉन्ग विथ कर्नल शाह हॉस्टल, मुराद हाई स्कूल गमवट अलॉन्ग विथ हॉस्टल, फैज़ हाई स्कूल गमवट कोडी अलॉन्ग विथ एवी स्कूल, रानीपुर अलॉन्ग विथ बोर्डिंग हाउस, भंगू बेण हाई स्कूल अलॉन्ग विथ ठरीवीरा अलॉन्ग विथ बोर्डिंग हाउस, मुमताज़ कॉलेज अलॉन्ग विथ द हॉस्टल। सिंध मदरसा इस्लाम जे हिन में बुनियाद में 10,000 रुपया डोनेशन शालती ख़ैरपुर यूनिवर्सिटी स्टेट जो, प्रिंसिपल जो घर ख़ैरपुर स्टेट ठारायो,
ऐं प्रिंसिपल जी पघार ख़ैरपुर जी ट्रेज़री में वेंदी। हाणे इहा तालीम दोस्ती, ठीकु आहे। असां पंहिंजे ज़माने में ईअं ॾिठोसीं त रियासत ख़ैरपुर में साईं ज़ोरी तालीम आहे, फोर्स्ड एजुकेशन। बिल्कुुलु बिल्कुलु। ॿारु स्कूल न वेंदो त हेड मास्टर खे इहो अख़्तियार हो त ॾिसे त ॿारु फलाणे जो पुटु घिटीअ में घुमे थो, हुनजे पीउ खे मुख़्तियार करे वटि चालान कंदो त तुंहिंजो पुटु स्कूल नथो अचे। कहिड़ो कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। मूंखे पंहिंजे घर जो मिसाल आहे त मुंहिंजो भाउ हुयो, उहो त माशाल्लाह डॉक्टर वाक्टर थियो, उनखे टाइफाइड थियो, 2 महीना स्कूल न अथनि, हे एॾा तकड़ा इलाज न, परहेज़ ई वॾी 40 ॾींहं उहो स्कूल न वियो। उस्ताद हेडमास्टर सां बाबे खे जेको आहे न मुख़्तियार करे नोटिस करायो त हिन पुटु जेको आहे पढ़ंदो एडमिशन स्कूल नथो अचे। बाबा गंबट मुख़्तियार करे वटि हाज़िरी खाई आयो, घर आयो त कावड़ में त हुयो, त चई त हुनखे शहर जो आहे, हुनखे ख़बर न आहे त मुंहिंजो मतिलबु उनखे इहा ख़बर त न हुई त बीमार आहे, स्कूल नथो अचे। उनजे बावजूदि मुख़्तियार खे बाबा चयो त मुंहिंजे पुट खे टाइफाइड थियल आहे, उहो परहेज़ में आहे त नथो अचे स्कूल। मुख़्तियार करे पोइ बि बाबा त ₹1 फाइन कयो। इहा आहे स्टेट जी वेलफेयर। तव्हां कीअं था पंहिंजे तालीम, अच्छा अलीगढ़ यूनिवर्सिटी जो ज़मानो, बॉम्बे यूनिवर्सिटी जो, असांजा इम्तिहान उहे यूनिवर्सिटी वठंदी, मैट्रिक जा इम्तिहान। डॉक्टर कादिर बख्श मरहूम असांजो वॾो फिज़िशियन, आलमाणी साहब वारनि जे बैच जो फिज़िशियन हो, राणीपुर जो, उहो नाज़ा स्कूल में पढ़ियो। सोचीं त असांखे आगा ताज मोहम्मद साईं जेको सिंध यूनिवर्सिटी जो पहिरियों रजिस्ट्रार थियो, अलामा आया काज़ी जे वाइस चांसलरी में, दौर में, हा, उहो हॉस्टल सुपरिटेंडेंट हो, टीचर हो नाज़ा स्कूल ख़ैरपुर जो। चई हिकिड़ी शाम जो आयो, मूंखे चई कादिर बख्श इहा सोटी ॾिसे थो? हा, कहिड़ो ॾोह कयो आहे? चई बाबा हाणे इम्तिहान थियण वारा आहिनि ऐं मां तव्हांजे 3 जेके रूममेट आहियो न, तव्हांखे मां टॉप 10 में ॾिसण थो चाहियां, न त पोइ सम्झो था। टीचर आहे, अची स्टूडेंट खे चए थो आगा ताज मोहम्मद त हे सोटी ॾिसे थो? त चई त मां साईं खे चयोसीं इनशाला असां सुठा होशियार आहियूं, असां टॉप 10 में अची वेंदासीं अलीगढ़ यूनिवर्सिटी इम्तिहान में, पर असांजो अर्ज़ु अथव महिरबानी करे असां मैट्रिक पास करे अचूं फ्लाइंग कलर्स में, असांखे नाज़ा स्कूल में नौकिरी टीचरी वठी ॾियणी अथव। वाह, एम्बिशन ॾिसो। सही, असांखे नाज़ा स्कूल में नौकिरी वठी ॾियणी अथव। सही सही। उहा साईं बि ॻाल्हि कई न, त जीअं तव्हां खां वाल साहब पुछो त छा वकील थियो, तव्हां वरी चयो त न मां उस्ताद। सही, उहो ॻाल्हियूं हाणे ॾिसो असां तारीख़, असां ॾिसो न, असांखे इहे सूर आहिनि न, त असां कहिड़ी ज़िंदगी किथां शुरू कई आहे, हाणे किथे अची पिया आहियूं। साईं किथे अलीगढ़ पहुची आहे, किथे जूनागढ़ पहुची आहे, सिंध मदरसो किथे पहुची वियो भला तंहिं ज़माने में। बिल्कुलु ॾिसो, या सिंध मदरसे में साईं 3 हॉस्टलियूं अथव, टालपुर हाउस, ख़ैरपुर हाउस ऐं सरदार हाउस। टालपुर हाउस त गॾियल फंड मां ठही, छो टालपुर ऐं सिंध वारनि जा ॿार पढ़ंदा, पोइ ख़ैरपुर हाउस माना रियासत ख़ैरपुर जे ग़रीबनि जा ॿार हॉस्टल में हिते पढ़ंदा। उहा ओवरफ्लो थी वई त सरदार याकूब ख़ान जेको स्टेट जो मिनिस्टर हो, उन पंहिंजे खीसे मां सरदार हाउस हॉस्टल ठाही। 3 हॉस्टलियूं मौजूदु अथव, अञा मौजूदु आहिनि कैंपस में। ॾिस हाणे त इहे माण्हू आहे जिन वटि क़ौम जो दर्द हो ऐं जिन वटि इहा वियन हुई त भई असांखे साईं, असां मुक़ाबले में हुयासीं न। तव्हां वटि छा हो? शिकारपुर, हैदराबाद ऐं कराची खां सवाइ तव्हां वटि किथे हाई स्कूल ई कोन हो। सही, पर इहे उहे दर्दमंद दिलि रखण वारा माण्हू हुआ जिन जी का लालच कोन हुई। हसन अली अफंदी थियो, साईं अलंदो शाह थियो, एनजेवी हाई स्कूल तव्हां ॾिसो, सिंध मदरसो ॾिसो, तव्हां जेको आहे सो इहे शयूं, या नूरुल हाई स्कूल ॾिसो हैदराबाद वारो, इहे इन्हनि माण्हुनि कमु। हाणे छा आहे असां वटि? ॿुधायो, कुझु कोन्हे। त असां वटि साईं ॾाढो असां वटि छा, हुकूमत चवंदी आहे त असां तालीम ते तमामु वॾो ख़र्च कयूं पिया, असांजी प्रायोरिटी आहे ऐं बिल्कुलु आहे, कनि पिया, सहूलतूं ॾियूं पिया, पर रिज़ल्ट किथे आहे भला? इहो उन जा छा कारण आहिनि? रिज़ल्ट त बेटी न। हुकूमत जी मॉनिटरिंग एवोल्यूशन डिपार्टमेंट छा थी करे पई? त मॉनिटर बि त करे न। तव्हां ख़र्च त ठीकु आहे, सम्झूं था तव्हां अरबे रुपया ख़र्च था कयो, तव्हांजी मॉनिटरिंग रिपोर्ट कहिड़ी आहे, एवोल्यूशन रिपोर्ट कहिड़ी आहे तव्हांजी, त तव्हांखे केतिरा आउटपुट, तव्हांखे छा मिलियो आहे? सही, उहा कॾहिं बि तव्हांखे न पढ़ी हूंदी त भई एतिरो रिज़ल्ट असां वटि अचे थो। ऑफिसरनि जी ऐं मास्तरनि जी ॿियनि जी आसूदगी किथां ईंदी? भली असांखे ॿुधंदी हूंदी न हुकूमत, असां ख़ुदि यार असां उस्ताद आहियूं न, असांखे दर्द आहे दिलि में। असां सम्झो माण्हू सुठा हुकूमत में वेठा आहिनि। मुराद अली शाह हिमसेल्फ इज़ अ गुड मैन, ही अंडरस्टैंड्स थिंग्स। ॿिया बि आहिनि,
पर हू मजबूर बि आहे। त मशीनरी को सवाद त कोन हलंदो सही ॻाल्हि आहे। कारखानो। अच्छा सर, पहिरियां त ॿुधंदा हुआसीं त माण्हू जेके आहिनि उहे 10-10 किलोमीटर पंधु करे हा स्कूल साईं, वेंदा हुआ, हा हॉस्टलुनि में हा वञी रहंदा। हाणे त सहूलियतूं आहिनि, ट्रांसपोर्ट जी सहूलियत आहे, उन जे बावजूद बि तालीम घटि आहे। उन उस्ताद जा वञे ई कोन थो स्कूल, उस्ताद पढ़ाए ई कोन थो, उस्ताद वीज़ा ते आहे। इहा त सभिनी खे ख़बर आहे। हाँ 500 वीज़ा रुपया या 1000 ॾींदो अॼु थो ऑफिस में, उस्ताद मोकिलियो थो करे। सही ॻाल्हि आहे। केॾा सुवाल आहिनि मंगी साहब, छा पुछी छा पुछ। सही ॻाल्हि आहे वाक़ई। असां तव्हांजे फोरम ते इहो बि असां अपॉर्चुनिटी था वठूं त असां दोस्तनि खे, पेरेंट्स खे इहा गुज़ारिश कयूं, ख़ासि तरह सां जेके ॿाहिराड़ी जा जेके पेरेंट आहिनि न, महिरबानी करे महीने 2 महीने न पर 6 महीने 3 महीने ॿार जे स्कूल वञो। 15 ॾींहं 8 ॾींहं ॿार जो थेलो खोले ॾिसो त भई होमवर्क करे थो नथो करे, थेले में अंदरि ॿियो छा पियो अथसि, का पुड़ी का सुपारी वुपारी त न खणी आयो आहे, सही कलम कागज़ अथसि नथसि। सही असां ॿार जो 6 महीननि में थेलो बि चेक नथा कयूं। स्कूल वञण त ठहियो, पर भई डेली मोटिजो अचे त होमवर्क त चेक कयोसि न, हुनखे छा बसि ट्यूशन वारे जे बिले तां करे छॾियो, हुनजो परफॉर्मेंस पाण में पढ़ियल लिखियल माण्हू बि त वेठा आहिनि। मनशियात जेका आहे उहा बि अफ़सोस जहिड़ी सूरत हाल आहे। बिल्कुलु। तालीमी इदारनि ताईं पहुची वई आहे। नेटवर्क आहिनि, मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि, उहे पहुची थी वञे, नस्लनि जी तबाही नस्ल तबाह थी पोयां थी हिकिड़ी वञे। अहिड़ी हाणे इहो त कुवत हुकूमत वेठी जो आहे। प्रायोरिटी हुकूमत जी हुजणु घुरिजे। हम्म, छा करे ॿियो उस्ताद जी प्रायोरिटी हुजे, सही ॻाल्हि उस्ताद खे सेट कजे, उस्ताद खे ट्रेनिंग ॾिजे। आहे। उस्ताद खे अॻे असां उस्ताद टॉपर पुराणा ॾिठा। बॉम्बे यूनिवर्सिटी अलीगढ़ यूनिवर्सिटी में टॉप करे अचूं त पोइ असांखे टीचर ई वठी अचो। हाणे असां वटि टीचर जी मेरिट कहिड़ी आहे, सही पर्ची मेरिट थी वई आहे त तव्हां ज़ाहिर आहे त उहो तव्हां वटि आउटपुट बि उहो ई मिलंदो न तव्हांखे, सही ॻाल्हि आहे। उस्ताद छा डिलीवर छा थो। अच्छा सर, आख़िरी सवाल आहे, डिजिटलाइज़ेशन ते पाण ॻाल्हि पे कईसीं त असां वटि आम माण्हू जेको आहे उहो ॿिनि वेलनि जे लाइ परेशान आहे। डिजिटलाइज़ेशन पूरी दुनिया में वञे पई, AI जो ज़मानो आहे, ऐं ज़ाहिर आहे दुनिया सां न हलंदासीं त तमामु घणो पोइते रहिजी वियासीं। हक़ीक़त में त असां घणो पुठिते बि आहियूं, पर वरी बि असां कोशिशि कंदासीं त दुनिया सां गॾु हलूं। हाणे असां वटि जेको आम माण्हू आहे, हिकु पेरेंट आहे, उन वटि जेके बुनियादी ज़रूरतूं आहिनि घर जूं, उहे पूरियूं करण जी आमदनी कान्हे का, नेटवर्क कोन्हनि के, मुख़्तलिफ़ मामला आहिनि, बिजली कोन्हे का, उहो गैजेट्स कीअं यूज़ करे, उहो गैजेट्स कीअं अफोर्ड करे, इन ते तव्हां छा ॾिठो आहे, छा ऑब्ज़र्व कयो आहे? तव्हां ॿिन्ही खां सवाल आहे, मूंखे साईं पहिरियां सां जवाबु ॾियो। असांखे वरी सूर पंहिंजा इहे असांजा अजीब सूरत जी भई मां ॾिठो आहे त जहाज़ में त सभिनी खे अपॉर्चुनिटी, अख़बार रेल में तव्हां चढ़ो, मां जेकॾहिं अख़बार वरिती न, इनशाला ताला सॼे गाॾी में ॿियो कोई अख़बार न वठंदो, बसि मां वठी छॾी आहे, हाणे मूंखे उहा ई पढ़णी आहे। सभु उहा ई पढ़ंदा, सभु उहा पढ़ंदा। रीडिंग टेस्ट सां हिते वञी, यूरोप में तव्हां वञो, अख़बार पंहिंजे ॿिए खां अख़बार घुरी पढ़णु वॾो एब आहे। अरे सुञो आहे बेटा, अख़बार नथो वठी सघे। हाणे असांजो रीडिंग टेस्ट इतां खां ख़तमु आहे। किताबनि जी तव्हां असांजा किताब जेके पब्लिश थियनि था, साईं वारा पब्लिकेशन आहिनि, असां वधि में वधि 1000 कापी था कढूं। तव्हां ॿियनि मुल्कनि जे किताब खे तव्हां खोले ॾिसंदो त हुन में लिखंदो त हे हेतिरा 1.5 लख 50,000 60,000 किताब छपिजे थो अहिड़े दौर में। केॾो फ़र्क़ु आहे। रीडिंग टेस्ट आहे न। ऐं मां इन शइ में हर फोरम ते इहा ॻाल्हि थो कयां त भाई अलाह ताला दुनिया ते जॾहिं बि को रहबर मोकिलियो, को पैगम्बर मोकिलियईं, को रिफॉर्मर मोकिलियईं, उनखे लठ कुआड़ी किलेशन को न ॾेई मोकिलियईं, उनखे हिकिड़ो किताब ॾेई मोकिलियईं। सही, वाह वाह। त भई किताब जी अहमियत सुठी ॻाल्हि, तमामु। AI में बि त किताब तां खणो था न तव्हां शइ, तव्हांजो सोर्स मटीरियल कहिड़ो आहे? बुक्स ई आहिनि। गूगल में बि तव्हांजो बुक्स जो मटीरियल आहे न। सही ॻाल्हि त जेकॾहिं तव्हां पढ़ियल हूंदो त जस्टिफाई करे सघंदो त हीअ ॻाल्हि सही थो करे या ग़लति थो करे। कई शयूं साईं गूगल में खोलियूं था त ग़लति हूंदियूं आहिनि। जो मुतालो न हुजे त उबता सुबता हुनजो फोटो हुन में ई बीठा आहिनि, हुन में फोटो हुन में ई। सही। हा, जेसीं ताईं वञी असां हुनखे उहा पूरी डेटा ॾियूं तेसीं ताईं हुन में सही हिकिड़ो ॻाल्हि सही कई आहे। मां साईं सां सहमत आहियां। बाक़ी रुॻो हुकूमत खे अपील कबी त महिरबानी करे, असां 40-50 साल यूनिवर्सिटी में गुज़ारिया ऐं असां कॾहिं बदमाशी ठगी न कई, न असां रिश्वत वरिती, न पैसा वरिता। 50 असां किताब लिखिया, असां 12 पढ़ी आयासीं। त तव्हां ख़ुदा जो वास्तो अथव सिंध हुकूमत खे त तालीम ते ध्यानु ॾियनि। जेसिताईं तालीम खे न ध्यानु ॾींदा, ॿार न पढ़ंदा। ऐं जेकॾहिं 30-40% लिटरेसी रेट हूंदी त फ़ाइदो कहिड़ो? असांजूं नियाणियूं कोन थियूं पढ़ी सघनि। नियाणियुनि खे रोज़ क़त्ल कयो वञे थो, ॾिसो था न। सही ॻाल्हि आहे। नई सूरत
इन ई अर्ज़ सां बसि आउं सम्झां थो त ॿियो छा था चई नौजवाननि जे लाइ को पैगाम, नौजवाननि खे साईं महिनत करणी पेरेंट्स आहे ऐं नौजवाननि जे लाइ? नौजवाननि खे पेरेंट्स खे पेरेंट महिनत कराए नौजवान महिनत करे पढ़े 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 किताब वठे किताब पढ़े ॿियो कमु न करे शराब न पीए गंद न करे ऐं जेको आहे सो अजाए रोले न लाइब्रेरियुनि में वञे वेहे पढ़े उनजो दिमाग़ वधंदो सुठियूं नौकरियूं मिलंदियूं सुठो पैसो मिलंदो कमाईंदा बच्चा पालींदा त नौजवान खे मुंहिंजी त इहा ई अपील आहे सही। असीम साहब तव्हांजो पैगाम? मां इहा गुज़ारिश कंदुमि त नौजवान ग्लोबल दुनिया में रहे थो हाणे पंहिंजे ॻोठ में नथो रहे शहर में नथो रहे पूरी दुनिया जे अंदरि रहे थो ऐं दुनिया में जॾहिं को रेज़िडेंट आहे उन जूं ज़रूरतूं कहिड़ियूं उनखे AI बि खपे उनखे गूगल बि खपे उनखे टेलीमेडिसिन बि खपे उहो अपडेट हुजे पंहिंजी सोसाइटी सां तॾहिं थी सघे थो जॾहिं हूअ तालीम जेका आहे न उहा मयारी तालीम जेका आहे उन जे तरफ़ वञे नौकिरी लाइ महिरबानी करे न पढ़ो नौकिरी वारी तालीम तव्हांखे नौकिरीअ ताईं रखी सघे थी उन खां पोइ तव्हांजी काई आइडेंटिफिकेशन न हूंदी सही। पर जेकॾहिं तव्हां क़ौम जे लाइ पढ़ंदो सोसाइटी जी भलाई लाइ पढ़ंदो इंसानियत जे लाइ पढ़ंदो त तव्हां हज़ारे साल ज़िंदा रही सघो था सही। नौकिरी वारा कई ॾिठा आहिनि साईं नौकिरी खां पोइ वतन था रुॻो टाइम पास करण लाइ हेॾो असां जेके जिन माण्हुनि नौकिरी जे कॾ लॻी न पढ़ियो आहे न उनजो अॼु बि नालो आहे कल्ह बि नालो आहे ऐं आईंदा दुनिया में बि रहंदो तंहिंजे करे इंसानियत खे फलाह ऐं बहबूद लाइ पढ़ो नौकिरियूं तव्हांजे कॾ घुमंदियूं सही ॻाल्हि आहे वॾी महिरबानी साईं तव्हांजी वॾी महिरबानी यादि असीम साहब करो। साहब तव्हांजी वॾी महिरबानी लख कुर्ब नाज़रीन तमामु लाभाइती कचहरी थी साईं कुरैशी साहब ऐं साईं असीम साहब सां नौजवाननि जे लाइ ख़ासि तौर ते किताब पढ़ण जी अहमियत ते ज़ोर ॾिनो वियो ईद जो ॾींहुं आहे ऐं पंहिंजनि सां ख़ुशियुनि सां गुज़ारियो ऐं अहसास सां इंसानियत सां ऐं रहमदिली सां पंहिंजी ज़िंदगी खे अॻिते वधायो इल्मु हासिलु करणु इंतिहाई ज़रूरी आहे जेसीं ताईं असां न पढ़ंदासीं तेसीं ताईं असां दुनिया सां गॾु हली न सघंदासीं डिजिटलाइज़ेशन में बि असांखे अॻिते वधिणो आहे AI में बि वधिणो आहे साइंस ऐं टेक्नोलॉजी में बि असांखे अॻिते वधिणो आहे अजायूं ॻाल्हियूं छॾे करे असांखे जेके किताब पढ़णु इल्मु सिखणु रोज़ानो नयूं शयूं सिखणु जेके आहिनि उन तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे असांजो प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो ॾींदा इजाज़त।